नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में 3 ॾींहं खां खिपरो तालुके अंदर वफ़के सां पवंदड़ रिकॉर्ड 320 मिलीमीटर बरसात खां पोइ इलाइक़ो अंदर ॿोॾ वारी सूरतहाल पैदा थी वई है। सवन जी तादाद में कच्चा तोड़े पका घर ढही पवण सबब मुतासिर ॻोठाणनि मथां हंध ऐं रोडनि जे किनारनि ते पंहिंजे बचनि ऐं बचियल सामान ऐं चौपायो माल समेत खुलियल आसमान हेठि बेयार मददगार वेठल इंतजामिया पारां मुतासिरनि जी इमदाद तोड़े बहाली लाइ कुछ भी न कयो वियो आहे। असीं ॿुॾूं था, असां पाणी कोन्हे, असां हे पाणी ॿोड़े पियो, असां ग़रीब आहियूं, असांजो धंधो कोन्हे, जेको मेनू थी असीं ॿुॾूं पिया। पीअण जो पाणी गाडर पिया पियूं, नलकनि में गाडर अची वियो उहो पिया पियूं। हाणे सरकार त कुझु कोन थी करे न, वीडिया भरे हली वञे, बसि मिले कुझु कोन थो। सच पाण पिया खाइनि, वॾा वॾा ऑफिसर इहे पाण खाइनि, असांखे ॾियनि कुझु कोन। थी इन में को बि अञा असांखां न पुछण आयो त ॿुॾायो बचायो। असांजो इहो अर्ज़ु आहे त असांखे ही पाणी कढाए ॾियनि त महिरबानी रहंदी। हर साल बरसात अचे थी, हर साल अचे थी, इहा ई असां हर साल इहा ई हालत आहे। बाक़ी वोटनि महिल सभु कुझु अचे थो, वोट ॾियूं था, पर हिन टाइम ते असां ग़रीबनि खां पुछंदा कनि त ॿुॾायो बचायो। ॿियो न त असांखे रुॻी पाणी करे ॾियनि त वधि में वधि महिरबानी। 3 ॾींहं खां असीं बरसाति में पाणी में फाथा पिया आहियूं, को बि सरकारी अमलो न आयो आहे असांजी हेल्प करण जे लाइ। न तो पाणी निकिरे, न असां वटि राशन आहे, कुझु बि न आहे असां वटि। हाणे असां बीमारनि जे विघे मरूं था बसि। नलकनि जा पाणी खारा थी विया, सरकार का बि असां हेल्प न कई आहे। को बि कामरेड असां वटि न आयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।